अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन रामासीन दुलाब जी वॾी अपडेट अची चुकी आहे दोस्तो जेका तव्हां सां शेयर कंदासीं। पोइ एपिसोड तव्हां ॾिठी, अॼु वारी एपिसोड ज़बरदस्त सनसनी खेज़ थियण वारी आहे दोस्तो। अॼु जी एपिसोड में वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं तव्हांखे दुलाब रामे जे बारे में मां ॿुधाइण वारो आहियां। हिन वीडियो खे जे तव्हां आख़िर ताईं न ॾिठो सम्झ तव्हां अॼु ख़बर ई मिस करे छॾी। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। सभिनी दोस्तनि खे पहिरीं नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि, शाहिद कोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब करे छॾियो, लाइक करे छॾियो ऐं शेयर करे छॾियो, न तव्हां खां भलियूं अपडेटां मिस थी वेंदियूं। दोस्तो मां ॿुधाईंदो हलां त मुराद ऐं जेका सोढल अलॻि आहिनि, तव्हां ॾिसी रहिया हुओ, इहे तमामु मुराद ऐं सोढल तमामु जल्द हिकु थींदा। छाजे करे जॾहिं गुलपरी वारो मसइलो साम्हूं ॿिन्ही जे विच में क्लियर थी ईंदो ऐं जॾहिं सोढल पाण खे साबित करण में कामयाबु थी वेंदो मुराद जे अॻियां, त हू ना अहल न आहे, हिकु अहल इंसानु आहे। आहिस्ता आहिस्ता पोइ इन्हनि जो जेको आहे न रस्ता निकिरंदा ईंदा, पाण में ठाहींदा वेंदा ऐं फ़िलहालु त रहज़न वारनि जो बि ॾिसो था त वटि पाइजा लॻी पई आहे। हाणे इन्हनि जा मसइला बि तमामु जल्द क्लियर थी साम्हूं ईंदा त हिते ग़लतियूं कयूं हुयूं ऐं रहज़न वारनि खे इहा ख़बर पवंदी त असांजो जेको मुड़ुसु मोयो हुयो शुरू में जंहिं